والله أخرجكم من بطون أمهاتكم لا تعلمون شيئا وجعل لكم السمع والأبصار والأفئدة لعلكم تشكرون ألم يروا إلى الطير مسخرات في جو السماء ما يمسكهن إلا الله إن في ذلك لآيات لقوم يؤمنون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. قرآن मुक़द्दस की सूरह नहल की आयत नंबर 88 खां 78 खां तिलावत आहे. अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत ॿुधाइण खां बाद में फरमाई त ज़मीन ऐं आसमान जे ग़ैब जो मालिक अल्लाह आहे. हिकु इंसान खे जेकॾहिं कुदरत खे ख़बर हूंदी त उन ख़बर जे मुतालिक़ उन खां बाद में को बि हुकुमनामो जारी थींदो. जंहिंखे कंहिं शइ जी ख़बर ई न हूंदी त उन जे बारे में हुकुमनामो कीअं जारी थींदो. त फरमाईंदा आसमान हुजनि ज़मीनूं हुजनि पूरी काइनात जो ख़ालिक़ त अल्लाह जी ज़ात आहे. पर अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर खे बि ॼाणण वारो ऐं बातिन खे बि ॼाणण वारो. इहे सिफ़तूं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं में आहिनि ई कोन. त पोइ इंसान अल्लाह खां सवाइ अल्लाह वारियूं सिफ़तूं ॿिए में कीअं थो तूं हुन में ॻणणु शुरू करे. सिर्फ़ु इन ॻाल्हि जे लाइ त इंसान चवे त साईं अल्लाह त आहे पर हे बि अल्लाह जा प्यारा बाना आहिनि. अल्लाह जे प्यारनि बाननि जे अंदरि अल्लाह वारियूं सिफ़तूं मौजूदु हूंदियूं आहिनि. इन जे लाइ अल्लाह जे क़ुरान जो दलील करे. ईअं त पोइ हर इंसान चवंदो त साईं हिते त दुनिया जे अंदरि जहिड़ो बादशाह तहिड़ो वज़ीर जो बादशाह सां तुंहिंजो तालुक आहे. इन जे करे जहिड़ो बादशाह खे जहिड़ी बादशाह ताक़त इस्तेमालु कंदो अहिड़ी वज़ीर ताक़त इस्तेमालु कंदो. अल्लाह पाक सूरह नहल जे अंदरि वाज़े अंदाज़ में फरमाए त फला तज़रिबू लिल्लाहिल अम्साल. अल्लाह जे लाइ मिसाल बयान न कंदा कयो. छो त मिसाल उते बयान कंदो आहे जिते इंसान जी सोच सम्झी सघे. अल्लाह तबारक व तआला जी ताक़त खे इंसान सम्झण खां ॿाहिरि इंसान सम्झी नथो सघे. अल्लाह जी कुदरत खे अल्लाह जी हैसियत खे अल्लाह तबारक व तआला खे इंसान सम्झी नथो सघे. बस सम्झायो सिर्फ़ु इहा ॻाल्हि मूंखे अकेलो करे इबादत ख़ालिस करे मां अल्लाह वटि पुॼायो. जीअं मां तव्हांजे लाइ खीर जो मिसाल ॾिनई फरमाई त हेॾा इन जानवर जे जिस्म जे अंदरि रत बि आहे छेणो बि आहे. पीली मां असां तव्हांखे ख़ालिस खीर कढी पीआरियोसीं. उलमा फरमाइनि था त तव्हां जेकॾहिं फ्रूट जे तरफ़ नज़र कयो त अल्लाह पाक हिकु हिकु शइ खे ख़ालिस तव्हांखे पहुचाइण जे लाइ कीअं हुनजे मथां कवर चाढ़ण जो खल चाढ़े करे सुहिणे नमूने सां पैकिंग जी सूरत में अल्लाह पाक तव्हांजी कोशिशि करे. हर शइ जे मथां अल्लाह तबारक व तआला कहिड़ो सुहिणो गिलाफ ठाहिण फरमायो. हुनजे मथां अहिड़ी खल ठाहिण फरमाई जो को इंसान कंहिं इंसान जी दिलि ईअं न थींदी बाबा को बि फ्रूट अहिड़ो न आहे जो हुनखे खोलण खां बाद में हुनखे धोई पोइ इस्तेमालु कजे. न हा हिकिड़ी नज़ाफ़त जे लाइ माण्हू खल खे धोए त अलॻि शइ आहे. वरना खल खां अंदरि अल्लाह पाक अहिड़ो हुनखे पाक साफ़ फरमायो आहे जो तव्हां हुनखे खोले करे खाओ. धोइण जी ज़रूरत अहिड़ो चरो हुनजो जेको फ्रूट खे सफ़ाई जे एतबार सां खल लाइण खां पोइ धोए थधो करण जे एतबार सां धोए अलॻि शइ आहे. पर जेकॾहिं नारंगी आहे खल लाहे करे त खाई सघो था. को हर्ज कोन्हे. इंसान जी तबियत खे वणंदड़ शइ आहे. फरमाई जॾहिं मां तव्हांजे लाइ इहा ख़ालिस शइ ठाही त पोइ इबादत बि अल्लाह जी ख़ालिस कयो. ऐं फरमाई त आसमाननि जो ऐं ज़मीननि जो ग़ैब ॼाणंदड़ ॻाल्हि अल्लाह जी आहे. ऐं उन खां बाद में फरमाई त वल्लाहु अख़रजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम. अव्हांखे पंहिंजी मायुनि जे पेट मां पैदा करण वारी ज़ात अल्लाह. ईअं इंसान जेको कीअं पैदा थियो जीअं इंसान आयो ईअं इंसान अॻिते हलंदो वेंदो. इहा हिकिड़ी अटल हक़ीक़त आहे. पाण फरमायूं त तव्हां जेको आहे मौत खे कसरत सां यादि कंदव त तव्हांखे दुनिया जे अंदरि इहो मौत जी कसरत जी यादगिरी जेका आहे तव्हांखे गुनाह खां बचाए. इंसान खे मौत घणो यादि हूंदो न त गुनाह खां पंहिंजे पाण खे बचाइण जी कोशिशि कंदो. पर जेकॾहिं मौत यादि ई न हूंदो इंसान खे त पोइ गुनाह खां बचण जो हुनजे ॿियो को रस्तो न. तंहिंजे करे फरमाईंदा न त तव्हां जेको आहे क़ब्रिस्तान जो चकर लॻाईंदा कयो ताकी तव्हांखे ख़बर पए त आख़िरी जेका तव्हांजी रहाइशगाह तव्हांजो क़ब्र तव्हांजो महल आख़िरी जेको आहे उहो क़ब्रिस्तान आहे. जिते इंसान जेको आहे मण मिटी जे हेठां पियो हूंदो. न हुते को मिट माइट पुछण वारो हूंदो. न गर्मी जे खां बचाव जे लाइ पखो हूंदो. न को बल्ब हूंदो. हुते इंसान जा अमल हूंदा. इंसान जा नेक अमल हुते इंसान जे लाइ रोशनी बि पैदा कंदा. एसी बि उहे अमल आणींदा. ऐं जन्नत जा दरवाज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार बि नेक अमल कराईंदा.
सो फरमाईंदा वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैया। फरमाईंदा हाणे इंसान पाण खे अकुल न समझे तो माउ जे पेट जे अंदर 9 महीना माउ जे पेट जे अंदर तोखे खारायो मां तोखे रिज़्क़ खाराइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। 9 महीना बग़ैर इंसान जे अकुल जे माउ जे पेट जे अंदर जेको ॿार हूंदो उनखे कहिड़ो अकुल त रिज़्क़ कीअं खाइबो आहे, उनखे त पंहिंजा वाक़ करण जो बि अकुल न हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्ता मुक़रर करे पंहिंजी कुदरत सां माउ जे पेट जे अंदर पहिरियां हुन ॿुधाईंदा असां कहिड़े अंदाज़ में 3 महीननि में तुंहिंजे जिस्म खे माउ जे पेट जे अंदर तयार कयोसीं। उन खां बाद में वरी साहु भूगे करे 9 महीननि ताईं 8-9 महीननि ताईं तोखे माउ जे पेट जे अंदर रहाए करे तोखे रिज़्क़ बि खारायोसीं ऐं तुंहिंजे पेट मां जेको ग़लाज़त वग़ैरह निकिरे बि असां उनजो बि बंदोबस्त माउ जे पेट जे अंदर ई कयोसीं। फरमाईंदा वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैआ। अल्लाह तव्हां खे कढण फरमायो। अल्लाह सभिनी इंसान खे कंहिंखे बि उन खां जो मुस्तस्ना न कई, ईअं न आहे त सिर्फ़ु मुस्लमान निकितो, काफ़िर खे बि अल्लाह पैदा फरमाई। काफ़िर खे बि पंहिंजी माउ जे पेट मां मां पैदा फरमायो। काफ़िर हुजे कहिड़े बि सम्झो त मज़हब सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे, इंसान आहे, मख़लूक़ आहे, फरमाईंदा हुनखे माउ जे पेट मां पैदा करण वारी ज़ात अल्लाह जी आहे। ऐं साईं फरमाईंदा ला तालमून शैआ। वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे कंहिं बि शइ जो इल्मु न हुयो। जॾहिं तव्हांखे कंहिं बि शइ जो इल्मु न हुयो 9 महीननि ताईं तव्हांजे रिज़्क़ जो बंदोबस्त अल्लाह करण फरमायो। ऐं वरी ॿाहिरि निकिरण खां बाद में अमड़ जे छातीअ में उनजी ज़रूरत जे मुताबिक़ खीर आणे करे 2.5 सालनि ताईं इन खीर जे ज़रिए सां ख़ुराक पाणी ऐं ख़ुराक ॿिन्ही जो बंदोबस्त अल्लाह करण फरमायो। हाणे जॾहिं अकुल थो अचे इंसान खे त हाणे चवे थो त साईं मां रिज़्क़ जे पोयां भॼंदो हुअमि, मूंखे टाइम कोन्हे नमाज़ पढ़ण। इहो शैतान जो दलील आहे। इहो इंसान गाफ़िल आहे अल्लाह जे हुक्म खां। सुभाणे तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जे अंदर इहे शयूं वाज़े करे ॿुधाइनि ताकि इंसान सुभाणे ॿाहिरि न थिए। जॾहिं इंसान बीमार थिए थो, जीअं तव्हां ॾिसो लॉकडाउन जे अंदर कॾहिं कॾहिं अहिड़ा ॾींहं बि लॉकडाउन जे अंदर आया जो माण्हुनि खे ॿाहिरि बि न निकिरणु ॾिनो हुयो। केतिरनि माण्हुनि जा रोज़गार महीननि जा महीना 15 पोइ बि ज़िंदा रहनि था न, पोइ बि ज़िंदा रहनि था न, उन्हनि जी रोज़ी हले थी न, अल्लाह उन्हनि खे खाराए थो। बाक़ी अचे नमाज़ जो वक़्तु, बाक़ी अचे शरीर जे हुक्म जे वक़्त में इंसान बहाना बनाए, इहो इंसान वॾे वॾे ज़ालिम। फरमाईंदा वल्लाहु अखरजकुम मिन बुतूनि उम्महातिकुम ला तालमून शैआ। तव्हांखे कंहिं बि शइ जो इल्मु न हुयो, कंहिं बि शइ जो इल्मु न, रिज़्क़ त पंहिंजी जाइ ते तव्हांखे ख़बर ई न हुई, तव्हांखे कंहिं बि शइ जो इल्मु न हुयो। वजअल लकुमुस समा वल अबसार वल अफइदा। तव्हांखे ख़बर ई न हुई असां माउ जे पेट मां तव्हांखे पैदा फरमायोसीं। तव्हांखे कन बि हुया, तव्हांखे ॾिसण जे लाइ अखियूं बि हुयूं। वल अफइदा फरमाईंदा तव्हांखे ज़िंदा रहण जे लाइ अल्लाह तबारक व तआला दिलि बि ॾियण फरमाई। कन्ननि जहिड़ी नेमत आहे। तव्हां हिकिड़ो इंसान अंदाज़ो लॻाए ॾिसे त कन्ननि जहिड़ी एॾी अज़ीम नेमत आहे, जेकॾहिं कन न हुजे त इंसान ॻाल्हाइण खां ख़तमु। एॾी वॾी अज़ीम नेमत आहे, अखि जहिड़ी अज़ीम नेमत आहे। कंहिंखे करोड़ रुपयो इंसान ॾिए त उहो चवंदो त मां मुंहिंजा खे कॾहिं मूंखे 2-3 करोड़ रुपया ॾेई वॾे में वॾो बेवकूफ़ इंसान हूंदो। तंहिंजे करे मां फरमाइनि था इंसान ग़रीब इंसान बि पंहिंजो पाण खे ग़रीब न सम्झे। अल्लाह जी ज़ात जी तक़सीम आहे। अल्लाह ताला कंहिंखे माल वधीक ॾेई करे आज़माइण थो फरमाए, कंहिंखे माल घटि ॾेई करे आज़माइण थो फरमाए। ॿिन्ही जे लाइ आज़माइश आहे, मालदार जे लाइ बि ग़रीब जे लाइ। ॾिसो त केरु बहितर थी फरमाईंदा वजअल लकुमुस समा वल अबसार वल अफइदा। फरमाई अमा जे लाइ समाअत बि पैदा फरमाई, तव्हां जे लाइ बेसारत अखियूं बि ॾिनी, अखियुनि जे अंदर नज़र बि ॾियण फरमाई। वल अफइदा तव्हांखे दिल बि अल्लाह पाक ॾियण फरमाई। लअल्लकुम तशकुरून ताकि तव्हां शुक्र कंदड़ बंदी पओ। उम्मीद आहे त इंसान शुक्र कंदड़ बंदी पवंदो। अल्लाह जी ज़ात अलम यरो इला तैर मुसख्खरात। इंसान जेको आहे फितरत आहे इंसान जी, त इंसान इन रिज़्क़ जो बहानो घणो कंदो आहे। साईं मां रिज़्क़ कमाइण में मसरूफ़ आहियां, जेकॾहिं हीअं टाइम कढां थो, ॿार बच्चा बुख मरंदा, दुकान कीअं बंदि कयां, मज़दूरी छॾे कीअं नमाज़ पढ़ां। फरमाईंदा तव्हांखे त अकुल ॾिनो, तव्हांखे त अशरफुल मख़लूक़ात बनाई, तव्हां हिन जे तरफ़ नज़र कयो। पखी पुखण जेके रोज़ानो सुबुह जे वक़्त में तव्हां वणनि जे तरफ़ जॾहिं तव्हां पंहिंजो कन समाअत लॻाईंदो, तव्हांखे पखी पुखण अल्लाह जो ज़िक्र कंदे नज़र ईंदा। वइन मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही। फरमाईंदा जेके बि शयूं आहिनि तव्हां उन्हनि जी सम्झो नथा, बाक़ी हक़ीक़त में अल्लाह जी तस्बीह बयान कंदा आहिनि। वण टिण इहे सभु जेके अल्लाह जी तस्बीह आहिनि। फरमाईंदा अलम यरो इला तैर मुसख्खरात। तव्हां इन पखियुनि जे तरफ़ नज़र कयो, पखी कीअं आसमान ऐं ज़मीन जे विच में उड़नि था, कीअं छट करे हलनि था, कीअं मथे टंगिया बीठा आहिनि आसमान ऐं ज़मीन जे विच में। ज़मीन जी कश सिकल उनखे पाण ते छिके नथी। अल्लाह पाक उन्हनि खे कुदरत ॾियण फरमाई। उन्हनि खे इंसान जहिड़ो अकुल न आहे, सिर्फ़ु खाइण पीअण जो मादे जी सज आहे। अकुल अल्लाह इंसान खे ॾियण फरमाई। पर हिन जे बावजूद बि तव्हां ॾिसो त पखी जेको आहे पंहिंजे ख़ज़ाने में इहो खाधो जमा न आहे। रोज़ानो सुबुह जो वेंदो, रोज़ी तलाश कंदो। अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात जे अंदर अरबनि जी तादाद में मख़लूक़ खे पैदा फरमायो, सभिनीनि खे रब जो वेठो कराए।
इंसान खे बुख मरी फरमाईंदा पखियुनि जी मिसाल ॾेई करे रब सम्झायो मुसख़रातिन फी जवी समा आसमान जे विच में लटियल आहिनि मा युमसिकुहुन इल्ला अल्लाह फरमाईंदा इन्हनि खे इहे पर हणी करे तव्हांखे मथे उड़ंदे नज़र अचनि था पर फरमाईंदा इन हवा जे विच में इन्हनि खे छॾींदड़ ज़ात मुंहिंजो अल्लाह जेकर अल्लाह न चाहे त पखी खे ताक़त न आहे जो पंहिंजे परनि जी ज़रूरत मथे आसमान ते उड़ी करे फरमाईंदा इन्हनि खे आसमान जे अंदरि उॾण जी ताक़त ॾींदड़ ऐं आसमान जे विच में रस्ता ठाहे करे उन्हनि खे हलण जी ताक़त ॾींदड़ केतिरी हवा हले पखी जेको आहे सॼो सॼो ॾींहुं अहिड़ा बि पखी आहिनि जेके सॼो सॼो ॾींहुं 24 कलाक आसमान में पिया जेका परवाज़ कनि 3 ॾींहं 4 ॾींहं परवाज़ करण वारा बि पखी आहिनि जेके आसमान में परवाज़ कनि सो फरमाईंदा इन्हनि खे आसमान में हवा में फिज़ा में मुअल्लक़ करण वारा झलण वारी ज़ात अल्लाह आहे इन फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमी युमिनून फरमाईंदा इन जे अंदरि अल्लाह पाक निशानियूं रखण फरमायूं पर निशानियूं सम्झंदो उहे इंसान उहा क़ौम सम्झंदी जेके ईमान रखनि था जेके ईमान रखनि नथा त उहे निशानियूं सम्झंदा कीअं अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।